लखें रुपयनि जी लागत सां तामीर थींदड़ लाइब्रेरी जो कमु हिन वक़्त ताईं मुकमिल न थी सघियो आहे, जंहिं करे हितां जे शागिर्दनि खे सख़्तु तकलीफ़ुनि ऐं ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। इन सिलसिले में कंबरवासी शागिर्दनि लाइब्रेरी जो तामीर वारो कमु जल्द मुकमिल कराइण लाइ एहतिजाज बि कयो आहे। असीं उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। असांजी जेकी कंबर लाइब्रेरी आहे इहा गुज़िरियल 2 खां 3 सालनि खां वठी करे अंडर कंस्ट्रक्शन आहे। अॻु में बि हाई कोर्ट में बि इहो केस वञी चुको आहे ऐं हाई कोर्ट जो इहो ई फ़ैसिलो आहे त 3 महीननि जे अंदरि इहा लाइब्रेरी पूरी कई वञे। असांजो बुनियादी मुतालबो इहो आहे त शागिर्द हितां जे शागिर्दनि खे लाइब्रेरी मुहैया कई वञे ताकी उन्हनि खे जेका तकलीफ़ अचे थी, हितां जे शागिर्दनि खे काफ़ी मुश्किलात आहिनि। तो असां इहो चाहियूं था त जॾहिं हिते लोकली इन शहर जे अंदरि शागिर्दनि खे लाइब्रेरी मुहैया कई वेंदी त पोइ यकीनी तौर ते शागिर्दनि जे लाइ इहो मुतालबो आहे आला हुकुमराननि खां त असांखे जल्द खां जल्द कंबर लाइब्रेरी तामीर कराई वञे त जीअं असां चङी तरह तालीम हासिल करे सघूं। कंबर जे लाइब्रेरी हूंदे सूंदे जगह हूंदे सूंदे बि लाइब्रेरी अञा ताईं छो न आहे ठही चुकी। नाज़रीन, कंबरवासी शागिर्दनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिननि सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त लाइब्रेरी जी ज़ेरे तामीर इमारत वारो कमु जल्द मुकमिल कराए असांखे तकलीफ़ुनि खां बचाए वञे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।